मूंखे त हाणे सम्झ में यकीन नथो अचे त गुजारो करियां। मसात बि अञा की न पहुतो आहे। इहो मोह चने सर भले मरंदो की न, ऐं जॾहिं भागो बची वियो त असांजो गुजारो थींदो। ए मासात जे अची वञा तॾहिं बि को ख़ासो। हाणे त मूंखे का बि वाह नज़र कीमत थी अचे। ई ॻाल्हि त मुर्गो मोझी थींदी पई वञे। या रब असांजी पत रखजई। जुलम थियो छोरा कुजाड़ो थियो ए मरे ए जुलम थी कुजाड़ो रसे ए जुलम थी मुआ। अरे सुना कुजाड़ो थियो को थियो ए घोड़ाड़े लुट जी आसी ए बर्बाद थी आसी सेठे ए जुलम थियो। अरे सुना मुखे हो सुना तो के वरी कह कुटियो आहे का ए मोके कह किने कुटियो आहे ए कह किने कुटियो आहे पर पाण भई मरी आसे ए पाण भी नहीं कुजाड़ो थींदो। ए भागा हो सुना तो कुजाड़ो थियो है घोड़ाड़े ए किए दस्या तोके किए दस्या ए निभागा मरी न पवे ए घड़ी में मरी विदो है। अरे निभागा सुनाई तो या खड़ा मोचड़ो ये दुकान में जा चोरी थी गई ए कुजाड़ो की न बचो ए सजो अल्लाह ताला मोहारे ए कुजाड़ो तो नहीं ए हां तो लुट जीवस हां तो मरी वस ए घोड़ाड़े हां तो तबाह दिवस लगे तो मरी ए जायो सुना है मास ए नुकसान दा बर्दाश्त ही को तो करे सकी सेठे ए राणा खान ए असा जो को रिथियल कम अगे को फिटो है ए जे हिंजर फिटंदो ए रख रोजे आरे ते रब न करे इन खोग में को कम फिटो आ छा इन्हे करे चवां तो होशियारी जरूरी आ। ए राणा खान ओ काको पटेल पे अचे राणे खान रो खैर खैर गुरजे भी खैर काका पटेल मूं ॿुधो आहे त तूं ॻोठ छॾे हलियो थो वञी। ओए माटी है हूं लॾे थो जाऊं। असां तोखे का तकलीफ़ ॾिनी आहे जो ॻोठ मों लॾे हलियो थो वञी। राणा खान तकलीफ़ बीजी को है हे हूं हेणा कंहिंजे री तो लॾे जाऊं। काका पटेल जेकॾहिं तूं लॾे वञण में ख़ुशि आहीं इन राणे खान के ने साथिन के को एतराज कोने। होए माटी होए तना केड़ी खबर है मिना सजी खबर है पर काका पटेल नब्बू जी शादी खाइण खां पोइ तोखे इजाज़त मिलदी तू पो भले लॾे वञ इन खां पहिरीं लॾे न वेंदे। होए माटी राणा खान ए ताजी बात मिना मंजूर है हे शादी कना पछे हूं लॾो खणीस। होए सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।